नाज़रीन वाक़ा सिंध हाई कोर्ट हैदराबाद में तालीमी बोर्ड में फ़ौती कोटा तहत नौकरियों न ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई वई आहे। अदालत पारां दरख़्वास्त गुज़ार जो केस बोर्ड ऑफ गवर्नेंस में रखी तालीमी क़ाबिलियत ते भर्ती लाइ रिपोर्ट तलब करे वरिती आहे। तफ़सील मालूम कयूं था, सलीम मल्हा टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद तालीमी बोर्ड में 40 कोटा तहत नौकरियों न ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी अदालत पारां दरख़्वास्त गुज़ार जो केस बोर्ड ऑफ गवर्नेंस में रखी तालीमी क़ाबिलियत ते भर्ती लाइ रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद के जस्टिस अरबाब अली हिकिड़ो ऐं जस्टिस रियाज़त अली साहब ते मुश्तमिल डिवीज़नल बेंच में दरख़्वास्त गुज़ार सैयदा सिद्रा बतूल पंहिंजे वकील एडवोकेट आयतुल्ला ख्वाजा मार्फत दाख़िल करायल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त हैदराबाद तालीमी बोर्ड में संदसि वालिद सरकारी मुलाज़मत दौरान फोती हो, जंहिं बाद हिन कानून मूजिबि डिसीज़ कोटा तहत नौकरी लाइ लाॻापियल इख्तियारनि वटि दरख़्वास्तूं जमा करायूं, पर खेनि मुक़ररी बाबति को फ़ैसिलो न ॾिनो वियो। सिंध सिविल सर्वेंट्स अपॉइंटमेंट प्रमोशन एंड ट्रांसफर रूल 1974 जे रूल A11 तहत मरहूम मुलाज़िम जे वारसनि खे मुनासिब पोस्ट ते मुक़रर करण जो हक़ हासिल आहे, जॾहिं त इख्तियारनि संदन केस ते गौर न कयो। दरख़्वास्त गुज़ार अदालत खे अपील कई त खेनि संदन तालीमी क़ाबिलियत ऐं अहलियत मुताबिक़ सरकारी नौकरी फराहम करण जो हुकुम न वञे। दरख़्वास्त गुज़ार पंहिंजी दरख़्वास्त मुकमल दस्तावेज़नि समेत ॿीहर तालीमी बोर्ड हैदराबाद जे चेयरमैन ऐं सेक्रेटरी लाॻापियल इख्तियारनि ॾांहुं मुक़रर मुदे अंदरि जमा कराइनि। अदालत इहो चयो आहे ऐं अदालत हिन खां पुछाड़ो कयो आहे त दरख़्वास्त गुज़ार जा केस लाॻापियल जेका पॉलिसी तहत पूरा हलनि था, तिन खे ऑफर लेटर बाबति छा मैकेनिज़म आहे। उन बाबति अदालत खे आगाही ॾिनी वई त कानून काइदनि ऐं पॉलिसी मूजिबि दरख़्वास्त जो जाइज़ो वठी 15 ॾींहंनि अंदरि बोर्ड ऑफ गवर्नर्स जो इजलास सॾाए केस जो जाइज़ो वठंदासीं। लाॻापियल इजलास में केस बाबति रिपोर्ट पेश कई वञे। अदालत इहो हुकुम जारी कयो आहे, जॾहिं त जेकॾहिं कंहिं दरख़्वास्त गुज़ार अदालत जो इहो चवणु आहे जेकॾहिं कंहिं दरख़्वास्त गुज़ार जो केस मंज़ूर न थिए त उहो कानून मूजिबि लाॻापियल फोरम सां रुजू करण जो मजाज़ आहे। जी सलीम मल्हा, जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।